रेंजर्स पंजाब के जुल्मन खिलाफ दे सांगी जे पोरहतन जो एहतजाजी मुजाहिरो। ज़िले बदीन ताल के टंडोबागो जे दे सांगी में जमाली ऐं अनड़ सवे सालन का वेठल आहिनि ऐं जिन खे मुख़्तलिफ़ कोर्टन मालिकाना हक़ ॾियण जे करे उते जी ज़मीन उन्हनि पोरहतन जे हवाले कई वई आहे ऐं हाई कोर्ट हैदराबाद में केस पिण हलंदड़ आहे। रेंजर्स पंजाब आमिर मजीद कुछ गुंडा क्रिमिनल माण्हू अली नवाज़ पठान रसूल बख्श रहमू रशीद गजगोर मोकिले ग़रीबन हारिन जे औरतन ऐं ॿारनि ते बार बार तशद्दुद कराए ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस खां वठी सॼे ज़िले इंतज़ामिया जंहिंमें DSP टंडोबागो अली रज़ा लेगारी मुख्तियार कार टंडोबागो DSP बदीन मिली भगत करे पुलिस जा अटाला वठी बिना जवाज़ जे घर ते काफ़ी बार चढ़ाई करे औरतन खे तशद्दुद पिण कयो आहे। रेंजर्स पंजाब जे ज़ुल्मनि खिलाफ़ एजाज़ अली जमाली हाजी अनड़ मोहम्मद अनड़ अब्दुल गफ़ूर जमाली ऐं ॿियनि जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो पिण वियो आहे। हिननि पोरहतन हारियनि चयो असां ख़ौफ़ में वरतल आहियूं, हू वॾा ज़ालिम आहिनि, कॾहिं बि असांखे मारे सघनि था। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खां मुतालबो कयो जल्द मामले जी नोटिस वठी असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। तो DG रेंजर्स आमिर मजीद जो पंजाब जो DG रेंजर्स जी कुछ असा थे पे सब कुछ वो करे रहियो है। असां वटि हिते को भी नुक़सान थियो उन जो ज़िम्मेवार वो DG रेंजर्स आमिर मजीद।